अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम दोहारे कीर सां गॾु आवां आहियां अव्हांजो मेज़बान ज़ुबैर अब्दुल। 11 सितंबर जी शाम अली इंटरप्राइज़िस गारमेंट्स फैक्ट्रीअ में ओचितो बाहि लॻी वई। धुओं थियो, चीखूं थियूं ऐं कुझु मज़दूरनि फैक्ट्रीअ जे गरखलनि खां टपा खाई जान बचाई। फैक्ट्रीअ जा गरखला जान बचाइण लाइ छो इस्तेमाल कया विया? अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिब त फैक्ट्रीअ जो दरवाज़ो ई बंदि हुयो। अंदरि माण्हुनि जी ॻीहठ, माण्हुनि खे मारायो। दरवाज़ो फैक्ट्री मालिक मूजिब त खुलियल हो। जे खुलियल हो त 300 माण्हू धुएं में ॿूसाटिजी ऐं बाहि में सड़ी फौत छो थिया? पुरियतनि मूजिब त चौकीदार खे दर खोलण लाइ आवाज़ ॾिनोसीं पर हुन न ॿुधो। चौकीदार जे आवाज़ न ॿुधो त छा धुएं जी धप, माण्हुनि जी चीखुनि ऐं फायर ब्रिगेड जे पहुचण ताईं बि बेसुध रहियो? किथे ईअं त न आहे त चौकीदार हो ई कोन? फैक्ट्री साने खे पुरियतनि जी गिंजड़ियल दर्द कथा बि चई सघिजे थो। फैक्ट्री अंदरि बाहि उझाइण लाइ सामान छो कोन हो? हिकिड़ो ई ॿाहिरि निकिरण जो दरवाज़ो हुयो, सो बि बंदि छो हो? फायर ब्रिगेड एतिरो परे खां पाणी भरण लाइ छो पए वई? फैक्ट्री काठ जी कीअं चऊं? जे फैक्ट्री काठ जी हुई त फैक्ट्रीअ में लॻल भितियूं उहे त सिरनि जूं हुयूं, त पोइ एतिरो जल्दी बाहि टिनी माड़ ते कीअं पहुती? फैक्ट्री मालिकनि मूजिब त अंदरि केमिकल मौजूदु न हो। त छा 3 मज़दूर हिकु कपिड़े खे लॻल बाहि पाण न पए विसामे सघिया? फायर ब्रिगेड अमलो जंहिं बि वक़्तु पहुतो त बर वक़्तु बाहि ते कंट्रोल छो न कयो वियो? अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिब त फायर ब्रिगेड अमलो सेखड़ाट पए लॻो ऐं फुर्तीअ जो मुज़ाहिरो न कयो वियो। किथे ईअं त न आहे त फायर ब्रिगेड अमलो सेखड़ाट न पर शऊरी तौरु अहिड़ो अमल करे रहियो हो? फैक्ट्री मालिकनि मूजिब त फायर ब्रिगेड खे मिंथूं कयूं वयूं बाहि विसाइण लाइ, पर हुननि कन न धरियो। फैक्ट्री सान्हो हज़ार सवालनि हेठि सवें पुरियतनि जी मौत जो मुबहम हादसो चऊं या खुलियल दहशतगर्दी? जे खुलियल दहशतगर्दी त असल ॾोहारी केर जो नतीजो छा थींदो? अचो त पेर खणो ऐं ॾिसूं त ही सान्हो कीअं बर्बाद थियो। बदतरीन वाक़िअनि ऐं हादसनि में सभ खां वधीक लिङ कांडारींदड़ सान्हो कराचीअ जे बल्दिया टाउन वारे इलाइक़े में हिकु फैक्ट्री अंदरि पेश आयो, जंहिंमें सवें इंसानी जानियूं अजुल जो शिकार थी वयूं। हिन फैक्ट्रीअ में लॻल बाहि में केतिरियूं ई औरतूं, नौजवान, बूढ़ा, ॿार पुरियत ज़िंदा सड़ी ख़ाक में तब्दील थी विया। 11 सितंबर जी शाम 6 लॻे बल्दिया टाउन जी फैक्ट्रीअ में ओचितो बाहि भड़की ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे कुझु मिंटनि में ई 3 फ्लोरनि ते मुश्तमिल फैक्ट्रीअ खे बाहि पंहिंजे पकड़ में आणे छॾियो ऐं फैक्ट्रीअ खे लॻल बाहि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻी। जवान बेटा, अल्लाह मुझे बेटा चाहिए और कुछ नहीं। मेरे बहुत अच्छा भाई था, बड़ा वाला। इतने 400 लोगों की जानें गई हैं, उनका जो है ना हिसाब कौन देगा? तो मैंने कहा भाई आप आराम कर लो, आप बहुत थके हुए हो। बोला नहीं यार तुम्हारा सारा काम निमटवा के जाऊंगा मैं। बंदे मरते मरने दो, बंदों की कोई अहमियत नहीं है। बस खाली है, मेरा बच्चा लग रहा है।
मैं सो नहीं पाता हूँ। जेतोणीक हिन वार कंडारींदड़ वाक़े खे हफ़्ते खां वधीक वक़्तु गुज़री चुको आहे, तंहिं हूंदे बि बाहि जे सबबनि जी अञा ताईं का ख़बर न पइजी सघी आहे, जंहिं करे हर माण्हूअ जे ज़हन में इहो सवाल जनम वठे थो त इहा बाहि को इतफ़ाक़ी वाक़ियो आहे या कंहिं साज़िश जो नतीजो। कराची फैक्ट्री में लगण वारी बाहि जे नतीजे में सभई पोरियत अजुल जो शिकार बणिया। हिन हादसे खां पोइ उन्हनि पोरियतनि जे ख़ानदाननि जूं उम्मीदूं ऐं अरमान सड़ी ख़ाक थी विया, जेकी ख़ानदान फैक्ट्रीअ में कमु कंदड़ पंहिंजनि प्यारनि जे पोरे ऐं उन मां हासिल थींदड़ उजूरे ते पंहिंजो घर हलाईंदा हुआ। उन्हनि पोरियतनि में के अहिड़ा बि हुआ जेकी पंहिंजे घर जा अकेला कमाईंदड़ हुआ। जेतोणीक बाहि के विसा में केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हादसे जो शिकार पोरियतनि जे घरनि में विछोड़े जी बाहि अञा बि ॿरी रही आहे, जंहिं करे उन्हनि बेक़सूर ऐं मिसकीन पोरियतनि जे घरनि जूं चुल्हियूं त कुझु वक़्तु विसायल रहियूं, पर पंहिंजे सड़ी मरी वियल प्यारनि जे दर्दनि में दिलियूं हमेशह लाइ दुखंदियूं रहंदियूं। हिन हादसे में मरी वियलनि जे अंग में वाधारो मुमकिन आहे, छो त उन फैक्ट्रीअ जे हादसे में कुझु ज़ख़्मी थियलनि जी हालत इंतहाई नाज़ुक ॿुधाई पई वञे। इमदादी कार्रवाइनि में हिसो वठंदड़ टीमुनि जॾहिं सड़ी वियलनि जे लाशनि खे ॿाहिरि कढियो त उहे हिक ॿिए सां चुंबड़ियल हुआ ऐं सुञाणप खां ॿाहिरि हुयूं मरंदड़ पोरियतनि मां केतिरा ई साह बुसाट ॼण ऐं दुहें सबब हयाती विञाए वेठा। अक्सर करे सनती फैक्ट्रियुनि में चोरीअ जो ख़तरो मौजूदु हूंदो आहे, जंहिं सबब हिफ़ाज़ती इंतज़ाम बि कया वेंदा आहिनि। दरियुनि खे बंदि रखियो वेंदो आहे ऐं दरवाज़नि ते बि चौकीदार पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा आहिनि। अहिड़ी ई रीति बल्दिया टाउन जी हिन बदकिस्मत फैक्ट्रीअ में चइनि मां 3 दरवाज़ा बंदि हुआ। फ़क़ति हिकिड़ो ई ज़िंदगीअ ॾांहुं पए खुलियो, जंहिंखे बि तालो लॻल हो ऐं फैक्ट्री क़ाइदनि मूजिबि हंगामी बुनियादनि ते ॿाहिरि निकिरण लाइ के जोगा बंदोबस्त बि कयल न हुआ। फैक्ट्रीअ में बाहि लॻण बैदि इमदादी टीमूं वक़्त ते न पहुचण करे इलाइक़े वासी पंहिंजनि प्यारनि खे कढण ऐं बाहि जो शिकार थियल पोरियतनि खे पंहिंजी मदद पाण तहत रेस्क्यू ऑपरेशन करे हयातुनि खे बचाइण जी कोशिश में मसरूफ़ थी विया। पुलिस मूजिबि फैक्ट्री अंदरि लॻल CCTV फुटेजिस में नज़र ईंदड़ मंज़रनि में ओचितो दूंहों पखिड़जण बैदि पोरियतनि में भाॼ पइजी वई, जॾहिं त फ्लोर जी छिति काठ जी हुअण सबबि बाहि तुर्त इमारत खे विकोड़े वई। बाहि जो इतला मिलंदे ई पोरियतनि जा वारिस वाक़े वारे हंधि पहुता ऐं पंहिंजनि प्यारनि खे कढण लाइ रोईंदा ऐं रड़ंदा रहिया। इमदादी टीमुनि सड़ी फौत थियलनि जे लाशनि खे शहर जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में पहुचायो ऐं ज़ख़्मियुनि खे फौरी तौर तिबी इमदाद ॾिनी वई। फौत थियलनि जा वारिस पंहिंजनि प्यारनि खे ॻोल्हण लाइ पुलिस सां मुंहमारी बि कई ऐं औरतूं ऐं मर्द पंहिंजनि भाउरनि, पुटनि, धीअरुनि ऐं मुड़ुसनि जूं तस्वीरूं खणी ॻोल्हींदा ऐं पुकारींदा रहिया ऐं मायूसी खेनि विकोड़ी वई हुई। हमारे भाई जो है तकरीबन लोगों की जानें बचाने के अंदर जो है ना शहीद हो गए। 4-5 लोगों को जो है सुना हमने, जिनकी जान बची। उन्होंने कहा कि हमें निकालने वाला जो है ना ये भाई है हमारा नदी। लेकिन अब गवर्नमेंट कार्रवाई कर रही है, सुना ये कुछ लोग पकड़े हैं, सेठ भी सामने आ गए हैं। उन्होंने जो मुतालबात जैसे गवर्नमेंट ने जो चीज़ें रखी हैं उसके ऊपर जो है बोला है, सेठ ने भी कहा है कि भाई ठीक है मैं उनको वो चीज़ें दूंगा, लेकिन ये चीज़ों से हमारा खला पूरा नहीं हो। वो कमी कहाँ से पूरी होगी? बाप तो 100 रुपए भी लाएगा तो इसमें भी पूरा हो जाएगा, कोई लाखों भी दे देगा तो इसमें भी नहीं होता। हम भागे हुए गए, पता चला कि मुर्शिद हॉस्पिटल आए तो वहाँ पर कोई जख्मी नहीं था। फिर हम लोग पॉइंट पे पहुंचे, पॉइंट से पता चला कि भाई नदीम भाई अभी गाड़ी में बैठ के निकले हैं, मगर वो निकले नहीं थे, वो लोगों को निकाल के भेज रहे थे अंदर से। फिर हम अब्बासी गए, सब हॉस्पिटल में पूरी रात सुबह तक हम लोग जो है ना हर हॉस्पिटल के अंदर ढूंढते रहे उनको, और कहीं भी जो है उनका कोई पता नहीं मिला। हम तुम जूस नहीं दिलवा, मेरे पप्पा दिलवाएंगे आके। हम उसके पप्पा को हम कहाँ से लेकर आए?
फोन पे फोन आया तो खाना छोड़ के नीचे जवाब दे नहीं दिया। तो लड़के ने बोला कि ये मैनेजर बोल रहा है कि 500 रुपए कटेगा, कोई भी काम पे नहीं आएगा तनख्वाह वाले दिन। तो ये ऐसे नीचे से चला गया, मूड भी उसका खराब हो गया था, उसका दिल भी नहीं था जाने का। मैनेजर ने क्यों फोन करके बुलवाया, क्यों बोला कि 500 करें, उनकी मेहनत के क्यों पैसे खाएगा। उसने धोखे से उसको बुलाया, कैसे केमिकल आया, और क्यों नहीं मरा, और क्यों बचा है जिंदा। उसको आग लगनी चाहिए जो हर वक्त नौकरों के सर पे नाच रहा था। मालिक ने बोला माल बचाओ, बाद में आग बुझाना, पहले माल बचाओ मेरा। तो जिंदा आया उन्होंने बोला है, जो मरीज है उन्होंने बोला है कि ये हमारे रिश्तेदार है, उन्होंने बोला है जो छलांग लगा है वही बचा, उसको भी चोटें आई है। उन्होंने बताया कि मालिक ने ऐसा हमें बोला, मैंने तो छलांग ऊपर जाके लगा ली, मगर उनको तो मौका ही छलांग का नहीं मिला। 4 फ्लोर के अंदर आप कैसे मान सकते हैं एक फ्लोर के अंदर 100 बंदा काम करता हो, कैसे मान सकते हैं। 4 फ्लोर थे, एक फ्लोर में 1200 बंदा काम करता है एक फ्लोर के अंदर। मेरा भाई मेरे को बताता था, छोटा वाला बड़ा वाला दोनों भाई मेरे को बताते थे, एक फ्लोर में 1200 बंदे काम करते हैं। 300 से ज्यादा तो लाशें उधर पड़ी नहीं है। एजी सेंटर के अंदर आपने नहीं देखा, कंपनी वालों ने ऊपर से दरवाजा बंद कर दिया, ताला मार दिया। ऊपर छत पे जाने के लिए चलो भाई बंदे बच जावे, छत पे निकल जावे, उधर ताला मार दिया। एक मिनट उनके लिए कीमती था, उनके अंदर सांसें थी अभी। अगर दीवार सामने वाली तोड़ने देते तो क्या हो जाता। गवर्नमेंट के बंदों ने नहीं तोड़ने दी। छोटा वाला भाई मेरा बच के पहले आ चुका था नीचे, वो सिर्फ नीचे कुछ देखने के लिए आया था। उसने जब देखा ना आग लगी, वो दोस्त से अपने मोबाइल लेके गया, बोला भाई को मैं बुला के आता हूँ। ऊपर गया बड़े वाले भाई को बताने के लिए, बुलाने के लिए, वो नीचे दोनों नहीं आ सके। फिर तो बच्चा छोटा 6 साल का बेटा है, वो कहता है मेरे पापा कहाँ गए, मामू मेरे पापा को बुला। मैंने कहा वो पंजाब गए बेटा। अब उसको मैं क्या जवाब दूँ। बेटा वो नहीं कमी कर पाएंगे, क्योंकि ये तो ताज़ी मजदूरी जो करके लाते थे और घर का खर्चा चलता था। अब बताओ जो बेवा औरत हो गई है और मेरी बहन बेचारी बीमार है, उनके घर का खर्चा किस तरह चलेगा। नाज़रीन, हर कंहिं जे ज़हन में हिकिड़ो ई ऐं अहम सवाल इहो उभरी रहियो आहे त आख़िर फैक्ट्रीअ खे बाहि कीअं लॻी। साॻियो ई सवाल ईदी सरखाने अॻियां सुञाणप में न ईंदड़ लाशनि जे वारसनि जी अखियुनि में ॻोढ़नि जी सूरत में ॻड़ी रहियो आहे। मुतासिर ख़ानदाननि समेत सॼे मुल्क जे इन्हनि सवालनि जा जवाब केरु ॾींदो त बाहि लॻण वक़्तु उन्हनि अचण वञण वारनि रस्तनि ते ताला कंहिं हयां। फैक्ट्रीअ जी पहिरीं मंज़िल अंदरि हिकु ॿी काठ जी छत छो ठाही वई, जॾहिं त तमामु घणो कपिड़ो ऐं इम्कानी तरह केमिकल जी मौजूदगीअ जूं बि ख़बरूं आहिनि। हिन हादसे में जान बचाए बची निकितल ज़ख़्मीअ मूजिबि 2 मिंटनि अंदरि फैक्ट्रीअ में बाहि लॻी चुकी हुई ऐं दरवाज़ो बंदि हुजण सबबि अंदरि ई फासी पिया, जंहिंखां पोइ अंदरि पुरहितनि में भाॼ पइजी वई ऐं केतिरा ई माण्हू ॿाहिरि निकिरण जी कोशिश दौरान लताड़जी विया। कुझु पुरहितनि जो चवणु हो त फैक्ट्रीअ मालिकनि खे पुरहित जी जान खां वधीक पंहिंजे सामान जी अहमियत हुई ऐं जेकॾहिं दरियुनि खे लोही सीखुनि खां ख़ाली रखियो वञे हा त एतिरो जानी नुक़सान न थिए हा। नाज़रीन, फैक्ट्रियुनि मां दरियुनि मां टपो ॾेई जान बचाईंदड़ अदालत आॾो इहो बयानु ॾियनि था त फैक्ट्री अंदरि बाहि लॻण वक़्तु रस्ता बिल्कुलु बंदि हुआ, जेको उन खां अॻु फैक्ट्रीअ में कॾहिं बि न थियो हो। पुलिस खे ॾिनल बयान ऐं फैक्ट्री मालिकनि इन ॻाल्हि खे छो रद्द कयो त फैक्ट्री रुगो निकिरण लाइ हिकु रस्तो हो। संदन चवणी त फैक्ट्रीअ में 3 रस्ता हर वक़्तु मौजूदु हूंदा हुआ। सवाल थो उभिरे त बाक़ी रस्ता कंहिं बंदि कराया। हादसे वक़्तु फैक्ट्रीअ जी मेन गेट जा चौकीदार केॾांहुं ग़ाइब थी विया हुआ। फैक्ट्रीअ जे मालिकनि अब्दुल अज़ीज़, अरशद ऐं शाहिद भाईला पुलिस खे
अरिड़हनि सुफ़नि ते मुश्तमिल बयान में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त फैक्ट्रीअ में हादसनि वक़्तु को बि जनरेटर चालू न हो ऐं बंदि जनरेटर में एतिरो जल्दी धमाको कीअं थियो। संदसि बयान मूजिबि त उन वक़्तु फैक्ट्री KEAC जी ॾिनल बिजलीअ ते हली रही हुई। ॿिए तरफ़ बाहि मुतासिर फैक्ट्रीअ में सड़ी फौत थी वियल केतिरनि ई खे वारसनि हवाले कयो वियो ऐं अञा केतिरा ई मुख़्तलिफ़ अस्पतालुनि जे मुर्दा ख़ाननि में पियल आहिनि जिन जी सुञाणप न थी सघी आहे, जिन लाइ वारसनि जी DNA चकास कराइण लाइ जुज़ा पिणु वरिता विया आहिनि। हिन ॾुखो ईंदड़ वाक़े मौत सां झेड़ींदे पंहिंजी जान बचाइण में कामयाब पिया। तिन जो चवणु हो त फैक्ट्रीअ में अंदरि अटकल 1000 मुलाज़िम कमु करे रहिया हुआ, जिन मां कुझु पघार वठी निकिरी चुका हुआ ऐं तक़रीबन 5 खां 6 सवनि जे लॻभॻि कमु करे रहिया हुआ, जिन जो अञा ताईं को पतो न पइजी सघियो आहे। बल्दिया टाउन में बाहि सबब मुतासिर थियल फैक्ट्रीअ जे दौरे दौरान सिंध जे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खेसि बाहि वारे वाक़े ते तमामु घणो अफ़सोस थियो आहे ऐं वाक़े जी जांच जारी आहे, जल्द रिपोर्ट पेश कई वेंदी। होॾां फैक्ट्री मालिक शाहिद ऐं अरशद भाईला जो चवणु हो त बाहि जे इतला ते वाक़े वारे हंधि पहुता ऐं फायर ब्रिगेड अमले खे इतला कयो। इतला बावजूदि फायर ब्रिगेड अमलो 3 कलाक देर सां पहुतो ऐं बाहि विसाइण लाइ बि फ़क़ति हिकु नोज़ल इस्तेमालु कयो वियो, जंहिं सबबि बाहि ते ज़ाब्तो न पिए आयो। जेकॾहिं फायर ब्रिगेड अमलो वक़्त ते पहुचे हा ऐं पंहिंजा फ़र्ज़ ईमानदारीअ सां सरअंजाम ॾिए हा त एतिरो नुक़सानु न थिए हा जेतिरो थियो। फैक्ट्री मालिकनि जो वधीक चवणु हो त वाक़े वारे हंधि बाहि दौरान हू 12 वॻे ताईं मौजूदु हुआ। मुझे बताया गया कि गोडाउन के हिस्से में आग लगी है। हम फ़ौरन वहाँ पहुँचे हैं और सारे अमले को कहा कि जिस तरीके से हो सकता है सारे लोगों को इवैक्यूएट किया जाए फ़ौरन, और फायर ब्रिगेड के इंतज़ाम किए जाए। फायर ब्रिगेड 1.25 से 1.5 घंटे के बाद आई है। मैं ख़ुद पर्सनली वहाँ 12 बजे तक वहाँ खड़ा था, रात 12 बजे तक वहाँ मैं खड़ा था, और मुझे कुछ लोगों ने कहा कि अब आप इधर से हट जाइए। उसके बाद हम गए थे, हमने कोई चीज़ वहाँ से और मरने वाले सारे मेरे कोवर्कर्स मेरे भाई हैं। मैं उनके लवाहिकीन के साथ मुझे इतना दुख है कि आप लोगों में बता नहीं सकता हूँ। मैं उनके दुख में शरीक हूँ और मैं उनके साथ हूँ और रहूँगा। सर्टिफिकेट ये फैक्ट्री रैप सर्टिफाइड फैक्ट्री है, ऐसे 8000 सर्टिफाइड फैक्ट्री है, और ITS के साथ जो है हमारा अनअनाउंस ऑडिट के अंदर पास होकर के ये हुई है, क्योंकि हम जिन कस्टमर्स के साथ काम करते हैं उस सर्टिफिकेशन के बगैर हम काम नहीं कर सकते। रहा ताल्लुक गेट के बंद होने का और ना बंद होने का, गेट क्यों बंद होंगे, इसलिए बंद होंगे। हमें बताया गया कि गोडाउन में आग लगी तो हम फ़ौरन वहाँ भागे हैं। फायर एक्सटिंग्विशर से बुझाने की कोशिश की गई। फायर ब्रिगेड, पहला फायर ब्रिगेड 1.5 घंटे के बाद आया है और वो सिर्फ गेट के ऊपर खड़ा है। उससे मैंने इल्तिजा की है, उसकी ठोरियों पे हाथ डाला है, उसके पैर जोड़े हैं, सब कुछ किया मैंने उनके साथ। उन्होंने कहा हमें हुक्म नहीं है, हम एक फायर ब्रिगेड एक नोजल के साथ हम काम कर सकते हैं। आप मेरे फ़ोन पे मैंने अपने हर घर वालों को फ़ोन किया है कि किसी तरीके से स्नॉर्कल और फायर ब्रिगेड भेजा जाए। साइट के अंदर पानी नहीं था इनके पास, साइट अथॉरिटी के पास। सखी हसन से वो पानी भर के ला रहे थे। यही अगर फायर ब्रिगेड पहले 15 या 20 मिनट में पहुंच जाती तो हम इस हादसे से बच चुके होते। सारा इल्जाम हमारे ऊपर डाला जा रहा है। हमें पूरे हमारे वर्कर्स के साथ हमें पूरी हमदर्दी है, हम उनके साथ हैं, और इसी वजह से हमने प्री अरेस्ट बेल लिए ताकि हम उनके साथ शरीक हो सके, उनके गम के साथ हम उनके साथ हैं, रहेंगे। और हम बेसिकली हम चाह रहे हैं कि हम तफ्तीश का हिस्सा बने ताकि हमें भी पता चले कि क्या है, कि क्या प्रॉब्लम है, कहां से स्टार्ट हुई, किस तरीके से हुई, कैसे हुआ। थ्रेट तो हर फैक्ट्री वाले को है, ये कोई ढकी छुपी बात है कराची के अंदर।
किसको किसको नहीं है भाई? देखें, जब मेन गेट खुला हुआ था, फायर ब्रिगेड आई दी थी, उस फैक्ट्री में कौन आ रहा था, कौन जा रहा था? क्या आप समझते हैं कि मैं अकेला या मेरा भाई उसको संभाल सकता था? कौन उस फैक्ट्री के अंदर चढ़ा था, कौन ऊपर चढ़ा, कौन किसी ने क्या किया, ये मुझे क्या पता। बल्दिया फैक्ट्री में बखियल बाहि ऐं थियल जानी नुक़सान खे हिन वक़्त केतिरा ई ॾींहं थी चुका आहिनि। तेज़ीअ सां गुज़रंदड़ ॾियारनि खां पोइ ओतिरी ई तेज़ीअ सां फैक्ट्रीअ खे लॻंदड़ बाहि जा सबब ॻोल्हण लाइ मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जांच अमल पिणु जारी आहे। कानून लागू कंदड़ इदारनि जॾहिं फैक्ट्री मालिकनि जे मोबाइल मां फैक्ट्री सान्हे मां मिलंदड़ मालूमात हासिल करे वरिती त बल्दिया टाउन मां 10 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार कयल शकी 10 ई ॼणनि जा फैक्ट्रीअ जे मालिकनि सां वापारी तालुक हुआ, जेकी बि बहितर न हुआ, जॾहिं त गिरफ़्तार कयल 10 ई शकी ॼणनि जो तालुक हिकु सियासी जमायत सां ॿुधायो पियो वञे, जिन खे कानून लागू कंदड़ इदारनि पारां हिकु अणॼातल हंधि मुंतक़िल करे पुछा ॻाछा कई पई वञे। बल्दिया टाउन मां गिरफ़्तार कयल 10 ॼणनि जो तालुक हिकु ई ख़ानदान मां बि ॿुधायो पियो वञे। हिन क़िस्म जे जांच अमल में हिन क़िस्म जा सवाल जनम वठनि था त छा कानून लागू कंदड़ इदारनि खे शक जे बुनियाद ते माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे? छा उन्हनि लाइ फैक्ट्री मालिकनि जे मोबाइल फ़ोन तां अहिड़ो रिकॉर्ड मिलियो आहे जितां ॾोहारी केर जी तस्दीक थी सघे? हिते इहो बि दिमाग़ में रखणु खपे त जंहिं राति अली इंटरप्राइज़िस खे बाहि लॻी या लॻाई वई, उन सुबुह जो सिंध में मकानी निज़ाम ख़िलाफ़ हड़ताल जो सॾु पिणु ॾिनल हो। त पोइ जेकॾहिं गिरफ़्तार कयल शकी माण्हू कंहिं बि रीति फैक्ट्री सान्हे में जे दहशतगर्दीअ जे ज़िमरे में संदन का कार्रवाई अमल में आई आहे त आख़िरकार कहिड़ी तंज़ीम जी हिन पूरी मामले पुठियां नज़र या मुफ़ाद हो? जेकॾहिं फैक्ट्री सान्हे में 10 ई ॼणा कंहिं बि रीति ॾोहारी आहिनि त छा फैक्ट्री सान्हो बि सवें पुरेतनि खे क़त्ल सिर्फ़ वापारी मुफ़ादनि ख़ातिर कयो वियो? कुझु बि हुजे, मुहाफ़िज़नि पारां 10 ॼणनि जी गिरफ़्तारी कुझु गड़बड़ जी शुरूआती पस मंज़र ॾांहुं ज़रूरु वठी वञे थी। हिन लिंग कांडारींदड़ ऐं ॾुखोईंदड़ वाक़े जी तहक़ीक़ाती इदारनि तरफ़ां मुतज़ाद बयाननि ऐं रिपोर्टनि माण्हुनि खे वधीक मुंझाए छॾियो आहे त आख़िर फैक्ट्रीअ में बाहि लॻण जा बुनियादी कारण कहिड़ा हुआ। कराची जी पुलिस लाॻीतो इहो चवंदी रही त फैक्ट्रीअ जी बाहि बॉयलर जे फाटण सबबु लॻी ऐं उन खां पोइ जनरेटर धमाके सां फाटी पियो। अब्दुल अज़ीज़, अरशद ऐं शाहिद भाईला कहिड़े ख़ौफ़ खां कराचीअ बदिरां लाड़काने मां ज़मानत क़ब्ल अज़ गिरफ़्तारी छो कराई? छा कराचीअ में खेनि को ख़तरो? ॿिए तरफ़ बल्दिया फैक्ट्री या सान्हे जी जांच अमल में CID जे DIG मंज़ूर मुग़ल मूजिब त बाहि शॉर्ट सर्किट सबबु लॻी, पर FIR CID जी उन रिपोर्ट खे रद्द कंदे बिजली केबल सलामत हुजण जी दावा कई आहे त आख़िरकार जॾहिं शुरूआती तौरु बाहि कीअं फैक्ट्रीअ में लॻी उन ते बि जांच कंदड़ टीमूं विरहायल आहिनि, त मतिलबु हिन फैक्ट्री सान्हे जी जांच लाइ बि जझो वक़्तु लॻंदो, जेको बहरहाल वक़्तु गुज़रण सां गॾु इंसाफ़ जे ओसीअड़े में वेठलनि लाइ सवालिया निशानी हूंदो। FIA जी इन रिपोर्ट खे ई सही चई सघिजे थो, जंहिंमें बिजली केबल सलामत हुजण बाबति CID जी जांच टीम जी जांच खे रद्द कयो वियो आहे। जेकॾहिं हिन अमल में शॉर्ट सर्किट सबबु बाहि लॻी हुजे हा, बिजली केबल बि सलामत न हुजे हा, जॾहिं त उनखां सवाइ अखियुनि ॾिठा शाहिद पिणु फैक्ट्रीअ में बाहि कीअं लॻी ते मुख़्तलिफ़ रायनि में विरहायल आहिनि। हिकिड़नि जो चवणु हो त बिजली सर्किट सबबु बाहि लॻी, ॿियनि जो ख़्यालु हो त गैस सिलेंडर फाटण सबबु, कुझु ख़्याल बॉयलर फाटण सबबु बि मंज़र आम ते आया आहिनि। जेकॾहिं हिन वक़्त ताईं इन जो फ़ैसिलो थी न सघियो आहे त आख़िरकार बाहि कीअं लॻी, बाहि लॻी या लॻाई वई, उन्हनि सवालनि जा जवाब अञा सूधो हल तलब ऐं जांच हलंदड़ आहे। नाज़रीन, हिन सान्हे जी तहक़ीक़ात पुलिस जे मुआविन तौरु कमु कंदड़ MP ऐं अॻूणे चीफ इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर वली मोहम्मद रामू जो चवणु आहे त बाहि लॻण खां पोइ
ॿ भेरा फैक्ट्रीअ जो दौरो कयो आहे। उन मां लॻे थो त शायदि फैक्ट्रीअ में शॉर्ट सर्किट सबबु बाहि निकितो आहे। संदसि शायदि पुठियां छा ॿियो को ख़दशो बि मौजूदु आहे या न। वली मोहम्मद रामू मूजिबि बाहि जी शुरूआति शॉर्ट सर्किट सबबु थी सघे थी ऐं बाक़ी वॾी तबाहीअ जा कारण उते मौजूदु केमिकल ऐं कपिड़ो ऐं ॿिया बि थी सघनि था। तफ्तीशी ऑफिसरनि जो चवणु आहे त उन ई पीउ पुटनि जे मतिलबु टिनी पीउ पुटनि जे बयाननि में फ़र्क़ु आहे। जंहिं केमिकल सां बाहि भड़की उहो फैक्ट्रीअ में अॻु मौजूदु हो या उन वक़्तु आंदो वियो। जंहिं कमरे में ट्रांसफार्मर रखियल हुयो उते जनरेटर छो नस्ब कयो वियो हो। सिंध जे लेबर खाते साइट एरिया में क़ाइम अणरजिस्टर्ड फैक्ट्रियुनि ख़िलाफ़ कार्रवाई या ओचितो दौरो करण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी, जॾहिं त गारमेंट फैक्ट्रीअ में लॻल बाहि जी जांच लाइ अदालती ट्रिब्यूनल जे रिटायर्ड जस्टिस ज़ाहिद क़ुर्बान अलवीअ खे मुक़ररु कयो वियो। इजलास में डायरेक्टर लेबर एजाज हुसैन बलोच ऐं सेक्रेटरी वर्कर्स बोर्ड मुज़फ़र समेत लेबर सां लाॻापियल 5 ऑफिसरनि शिरकत कई ऐं उन इजलास में ॼाण ॾिनी वई त अली एंटरप्राइज़िस समेत केतिरियूं ई फैक्ट्रियूं 15-20 सालनि खां गैर रजिस्टर्ड तौरु हली रहियूं आहिनि। ट्रिब्यूनल खे इन जी बि आगाही ॾिनी वई त गुज़िरियल साल अप्रैल जे महीने में लेबर खाते जे हिकु ऑफिसर फैक्ट्रियुनि जो दौरो करण जो इरादो कयो त खेसि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। जस्टिस ज़ाहिद क़ुर्बान अलवी लेबर खाते खे हिदायत कई त मुतासिर फैक्ट्रियुनि जी रजिस्ट्रेशन जो समूरो रिकॉर्ड ट्रिब्यूनल अॻियां पेश कयो वञे ऐं इहो पिणु वाज़े कयो त बल्दिया टाउन फैक्ट्रीअ में बाहि लॻण जा सबब ऐं फॉरेंसिक रिपोर्ट ट्रिब्यूनल आॾो पेश करे सघिजे थी। ॿिए तरफ़ कराचीअ जी गारमेंट्स फैक्ट्रीअ में लॻल बाहि जी जांच लाइ जोड़ियल अदालती ट्रिब्यूनल खे सिंध जे लेबर खाते अली एंटरप्राइज़िस समेत ॿियनि फैक्ट्रियुनि ते कार्रवाई करण खां लाचारी ज़ाहिर कई आहे। बल्दिया फैक्ट्री सान्हे जी जांच ट्रिब्यूनल सिंध सरकार खे सिफारिश कई आहे त कुझु इदारनि पारां शाहिदनि खे बयान ॾियण खां रोकण सबबि कार्रवाई मुतासिर थी रही आहे। जस्टिस रिटायर्ड ज़ाहिद क़ुर्बान अलवीअ जी सरबराहीअ में जोड़ियल ट्रिब्यूनल आॾो कराचीअ जे साइट MD अब्दुल रशीद सोलंकी, चीफ इंजीनियर ग़ुलाम शब्बीर खोखर, लेबर खाते जे जॉइंट डायरेक्टर गुलज़ार शेख ऐं डिप्टी डायरेक्टर अवैस अहमद शेख बयान रिकॉर्ड कराया। सेफ्टी कमिश्नर पारां लिखत में जवाब ऐं फैक्ट्रियुनि बाबति रिकॉर्ड ट्रिब्यूनल आॾो जमा करायो आहे। का इंतकाल हुआ, वो ऊपर से कूदा, अब ये कहने उसको करंट लगा है क्या है, दोनों बच्चे जवान चले गए हमारे। तो जब आग लगी तो वो आदमी निकलने लगे तो क्या लगा माल समेटो, उनको लगा दिया माल समेटने में। आग देख रही तो ताले लगा के क्यों भागाई? ऐसा था ना तो उसको काटते हुए सामने आता क्यों भागा यहाँ पर? जब मजदूरों की जान तो चिमटी के बराबर है और तेरे माल की ज्यादा कीमत है। आजकल माल बचाने इंसान की कोई कीमत ही नहीं है। आग लगने के तकरीबन आधे पौने घंटे के बाद हमारी भतीजी ने हमको मैसेज करके बोला कि अब्बू और अम्मी भी अंदर फंसे हुए हैं। जिस टाइम हम यहाँ पर आए हैं फैक्ट्री के आते के पास तो हमको अंदर नहीं जाने दिया। इंतजामिया भी खड़ी हुई थी। अगर उस टाइम इंतजामिया बोलती कि आप लोग कुछ अपनी तरफ से कोशिश करें, दीवारें तोड़ें, तो इतनी जानों का नुकसान नहीं होता। जितने भी इंतजामिया अंदर के सारे गेट जो थे सही है गेट बंद करवाए गए और सेठ ने ये बोला कि मेरा माल बचाओ। जैसे ही आग लगी है ना, लड़कों ने जैसे शोर मचाया है, हम तो भागे दरवाजों की तरफ। अब 300-400 बंदा एक साथ तो नहीं निकल सकता था ना। बस ये कि लड़के निकलते जा रहे थे। बस जो लेडीज उनके साथ निकल गई हैं वो निकल गई और जो रह गई हैं ना वो रह गई हैं, क्योंकि लेडीज बहुत 20-25 तकरीबन मेरे पीछे लेडीज फंस चुकी थी, जो नीचे छलांगे लगाई, उन्होंने अपनी जान गंवा दी। बस हल्की सी आग जैसे भड़कती है ऐसे पता चला, इतनी तेजी से ऊपर गई ये नहीं हमें पता कैसे गई। टोटल फ्लोर में ऊपर और नीचे मिला के तकरीबन 1000 से ऊपर 1100 बंदा तक काम करता था।
अचानक से शोर मचने लगा और धमाके होने लगा। हम लोग समझ रहे हैं कि पटाखे वो टायर वगैरह फटते रहते हैं यहाँ पे, इसीलिए हम लोग गौर नहीं किया। फिर एकदम से बंदे उठ के ना दरवाजे की तरफ चले गए। उसके बाद जो है ना हम लोग वहाँ दरवाजे के पास जाने लगे, वहाँ से एकदम से धुआं आ रहा है। धुआं आने के बाद मैं वहाँ थोड़ा बहुत आगे जाने लगा, फिर लोग जो है ना पीछे की तरफ आ रहे हैं। फिर मैं खिड़की की तरफ चिल्ला रहा था। चिल्लाने के बाद जो है ना बहुत चिल्लाया रोया, कोई हमारे मदद के लिए कोई नहीं आया। दोबारा दूसरे को तोड़ा हमने, फिर जगह बन चुका है, फिर उसको लात मार के उसका जाला वगैरह सब कुछ तोड़ा। उसके बाद जो है ना बंदे जो है ना कूदने लगे, जो कूद रहा है वही मर रहा है, जो कूद रहा है वही मर रहा है। पत्थर है वहाँ पे, कांटे हैं वहाँ पे, आगे तो इस तरफ भी मौत है, उस तरफ भी मौत है, दोनों तरफ मौत है। वही 2 धमाके हुए हैं जनरेटर में नीचे, और आग बढ़ती गई, पहले सेकंड फ्लोर पे लगी, लगते लगते ऊपर पहुंच गई वो, और मेन गेट पे आग लग गई जहाँ से इंटर और आउट है। अब इतने सी इंटर आउट में कहाँ से बंदा निकलेगा मुझे बताएं। और वहाँ जब आग लग जाए तो लोग पीछे जाते रहे, अब उन्हें एयर नहीं मिली तो उसे धुएं और घुटन की वजह से वो दम तोड़ते रहे अपना। और उसकी वजह से जो हमारे ऊपर पिंजरा होता है जिसपे ट्यूबलाइट वगैरह लगी होती है, हमारे पलक लगे होते हैं, वो पूरा का पूरा पिंजरा उन लोगों पे गिरा है। और लाइट ऑन थी बाकायदा, किसी ने फेस भी बंद करने की कोशिश नहीं की। वो गिरते ही एकदम अंधेरा गुप हो गया और लोग सारे करंट से मरे। 150 बॉडी देखी है जिसमें 100 बॉडी से होगी जिसकी बाल तक नहीं जले। घणा भी न मिलो असांखे। असां जेको कोठरी वारा आहियूं न हुन जे 6 ॼणा हो, हिकिड़ी मुंहिंजी भेण हो, हिकिड़ी मुंहिंजी 2 भांजड़ियूं, हिकिड़ो मुंहिंजो भांजड़ो हो और हिकिड़ी मुंहिंजी धीउ। सभु माना हुन में बाहि लॻे सड़ी विया सभु, ना हुन जी लाश मिली ना कुझु न। हाणे वो पुटु फोन करे पियो, हाणे छा जवाबु ॾियां हुनखे। MD अब्दुल रशीद सोलंकी ऐं चीफ इंजीनियर गुलाम शबीर खोखर ट्रिब्यूनल खे ॿुधायो त साइट वारे इलाइक़े में 2400 फैक्ट्रियूं आहिनि जिन वटि पंहिंजो फायर फाइटिंग सिस्टम बि नाहे। हुननि चयो त 2007 दौरान सनअती ज़ोन में अहिड़ी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ मनसूबो तयारु करे वफ़ाक़ ॾांहुं उमाणियो वियो हो, पर उन ते अमल न कयो वियो। लेबर खाते जे ऑफिसरनि बयान रिकॉर्ड कराईंदे एतराफ़ कयो त हू आला ऑफिसर जी इजाज़त खां सवाइ फैक्ट्रीज़ जो ओचितो दौरो नथा करे सघनि। हुननि चयो त कराचीअ जे समूरी सनअती ज़ोन में मॉनिटरिंग लाइ 18 ऑफिसरनि मां रुॻो 5 ऑफिसर मुक़रर आहिनि। लेबर खाते जे ऑफिसरनि एतराफ़ कयो त अली इंटरप्राइज़िस गारमेंट फैक्ट्री रजिस्टर्ड न हुई, जॾहिं त हुननि अॻु दौरो बि नाहे कयो। जांच ट्रिब्यूनल जे सरबराह जस्टिस रिटायर्ड ज़ाहिद कुर्बान अलवी सिंध सरकार खे सिफ़ारिश कई आहे त कुझु इदारनि पारां शाहिदनि खे बयान ॾियण खां रोकियो पियो वञे। हुन चयो त शाहिदनि खे रोकण करे जांच ट्रिब्यूनल जी कार्रवाई मुतासिर थी सघे थी। जस्टिस रिटायर्ड ज़ाहिद कुर्बान अलवी सिंध सरकार खे हिदायत कई त फैक्ट्रीअ जे 24 कलाकनि अंदरि सर्वे करे रिपोर्ट जमा कराई वञे त जीअं इहो मामिलो हल थी सघे त बाहि कीअं लॻी। नाज़रीन, बल्दिया टाउन जी फैक्ट्रीअ जे सान्हे ते जुड़ियल कमीशन त कमु शुरू करे छॾियो आहे, पर उन में पेश थींदड़ मुख़्तलिफ़ माण्हुनि जा बयान छो हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। जुडिशल मजिस्ट्रेट ओलह वटि पेश थींदड़ अखियुनि ॾिठनि शाहिदनि पंहिंजे बयाननि में दहशतगर्दीअ जो जेको बयानु ॾिनो आहे उहा कहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी थी सघे थी। ट्रिब्यूनल तरफ़ां सिंध सरकार खे शाहिदनि खे बयान ॾियण खां रोकण लाइ इदारनि जे विच में अचण ऐं शाहिदनि खे हिन सान्हे जा कारण ॿुधाइण खां बि परे करण लाइ बि सवाल उथनि था। ऐं हिन फैक्ट्री सान्हे समेत ॿियनि फैक्ट्रियुनि में कानून मूजिबि रजिस्ट्रीअ खां वेंदे ऐं कानून पाबंदियुनि खां परे रहंदे इहो सभु कुझु करणु ऐं कानून जी खुलियल ख़िलाफ़ वर्ज़ी करणु सिधीअ रीति अहिड़नि सान्हनि ऐं हादसनि खे दावत ॾियणु बराबरि आहे, जंहिंमां इहा चङी तरह सुध पवे थी त फैक्ट्री सान्हे जा सबब खणी कहिड़ा बि हुजनि, पर सनअती खाते समेत केतिराई इदारा अणसिधीअ तरह हिन सान्हे खे बि पार करण लाइ ज़िम्मेवार आहिनि। पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ लेबर एजुकेशन एंड रिसर्च इदारे जे हिकु सीनियर ऑफिसर मूजिबि 1999 ताईं सनअती इदारनि जी इंस्पेक्शन सूबाई लेबर इदारनि तरफ़ां लाज़मी कराई वेंदी हुई, पर सिंध ऐं पंजाब जे बाअसर सनअती इदारनि जे मालिकनि जी डिमांड ते उन ते पाबंदी लॻाई वई। जेतोणीकि
केतिरनि ई फैक्ट्रियुनि में बाहि लॻण जो सबबु शॉर्ट सर्किट ॼाणायो वेंदो आहे। पर कराची ऐं पंजाब में 2003 खां फैक्ट्रियुनि में लॻल इलेक्ट्रिकल सामान जो मुआइनो कराइण ते पिणु पाबंदी लॻाई वई आहे। नाज़रीन, हेल ताईं जेका ॼाण मिली आहे उन मूजिबि त फैक्ट्री लेबर डिपार्टमेंट वटि रजिस्टर ई नाहे थियल ऐं न ई वरी 10 सालनि खां उन जो को मुआइनो थियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर रहमान मलिक जो इहो बयान त वाक़े में दहशतगर्दी थी सघे थी ॿियनि इब्तिदाई बयाननि खां छो मुख़्तलिफ़ आहे। नाज़रीन, ही ऐं ॿिया केतिरा ई अनेक सवाल अहिड़ा आहिनि जिन जा मुनासिब जवाब मिलण सां ई ख़बर पइजी सघंदी त सिंध जी सनअती तारीख़ में बाहि लॻण जे हिन सभ खां वधीक ख़ौफ़ाइते ऐं लिंग कांडारींदड़ बयान वाक़े पुठियां कहिड़ा मुहरिक आहिनि ऐं 3 सवनि खां वधीक क़ीमती इंसानी जानियूं विञाइण वारे अमल पोयां ॾोहारी केरु आहे। नाज़रीन, असां कोशिश कईसीं त कराची बल्दिया फैक्ट्री सान्हे जा जेके असल हक़ीक़तूं आहिनि उहे अवां आॾो पेश कयूं ऐं असां केतिरे क़दुरु कामयाबु वियासीं। असांखे पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। इन सां गॾु प्रोग्राम ॾोहारी केर सां गॾु ज़ुबैर अवलो खे ॾियो इजाज़त। पंहिंजो ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो। साथ सलामत, सिंध सलामत।